कंदकोट मां ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट में एसएसपी कश्मीर मोहम्मद मुराद गांगरो जी हिदायतुनि ते कंदकोट घोसपुर थाणे जी हद में पुलिस जो भयो गैंग ऐं संदराणी गैंग सुमरो गैंग जे ॾोहारियुनि खिलाफ़ ऑपरेशन जारी। ऑपरेशन में कश्मीर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस हिस्सो वरितो। ऑपरेशन खे कंदकोट एसएचओ ए सेक्शन ऐं 15 इंचार्ज खलील अहमद लिगारी लीड करे रहियो हो। ऑपरेशन दौरान ॿ ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। पुलिस जो इलाइक़े के कड़ो गिरफ़्तार ॾोहारियुनि जी सुञाणप फरमान वल्द मोहम्मद बख्श भयो ऐं शहबाज वल्द बानू सुमरो तौर थी आहे। कश्मीर पुलिस जो बहादुराना ऑपरेशन इंचार्ज खलील अहमद लिगारी जी कामयाब ऑपरेशन ते शहरनि ख़ुशी जी लहर। कंदकोट शहर अंदर अमन अमान जी सूरतहाल बेहतर हुजण करे शहरनि एसएसपी कश्मीर मोहम्मद मुराद गांगरो ऐं इन जी टीम खलील अहमद जो शुक्रियो अदा कंदे पुलिस खे एप्रिशिएट कयो ऐं पुलिस जी कामयाबी लाइ नेक तमन्नाऊं ज़ाहिर कयूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।